وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु असां सूरतुल फ़ील जी तफ़सीर तव्हांजे साम्हूं रखंदासूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद जो सही फ़हम ऐं सम्झ अता फ़रमाए ऐं उन जे मुताबिक़ असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल फ़ील। सूरतुल फ़ील खे सूरतुल फ़ील उन जे लाइ चयो वञे थो त फ़ील जी माना आहे हाथी। ऐं हिन सूरत में असहाबुल फ़ील जो ज़िक्र थियो आहे, यानी हाथियुनि वारा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश खां कुझु वक़्तु पहिरीं ही हिकु अज़ीम निशानी ज़ाहिर थी। अबरहा जेको यमन जो ईसाई हाकिम हुयो, उन यमन में सना में हिकु ख़ूबसूरत ऐं बहितरीन गिरजा तामीर करायो। अल्लाह ताला उन जे मक़सद में हुनखे नाकाम कयो ऐं पोइ हू कावड़ में अची करे इहो सोचे करे त जेसिताईं ही काबो मौजूदु आहे माण्हू ओॾांहुं वेंदा, उन लाइ हुन पंहिंजो हिकिड़ो लश्कर तयारु कयो जंहिंमें हाथी बि हुया। अबरहा ख़ुदि हाथी ते सवार हुयो। इन मक़सद जे लाइ आया त अल्लाह जे घर खे, बैतुल्लाह खे हू ड्राहे पटु कंदा ऐं पंहिंजो लश्कर वठी जॾहिं मिना ऐं मुज़दलिफ़ा जे विच में हिकु जॻह अचे थी, वादी मुहसर, जॾहिं उते पहुतो त अल्लाह ताला हुनखे उते रोके छॾियो ऐं हिकिड़ा पखी उन्हनि जा वलर आया ऐं पथरियूं हिकु उन्हनि जी चुंभ में ऐं ॿी उन जे पेरनि में फाथल हुई, अची करे अबरहा ऐं उन जे लश्कर जे मथां उन्हनि उहे पथरियूं किरायूं। नतीजे में सभु तबाह ऐं बर्बाद थी विया। हीउ हिकु वॾो वाक़ियो हुयो, हिकु वॾी निशानी हुई ऐं अहले अरब उनखे ॾिठो हो ऐं हुन जा वाक़िया हुननि ॿुधा हुया त अल्लाह ताला इन वाक़े में मौजूदु जेके नसीहत आहे, जेको पैगाम आहे, उहो सम्झाइण जे लाइ अल्लाह ताला सूरतुल फ़ील खे नाज़िल कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील। अलम तर, छा तो न ॾिठो, या ॿी माना जेका इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा जो शागिर्द मुजाहिद इब्न जबर अल मक्की, उन खां इमाम बुखारी रहमहुल्लाह ज़िक्र कई आहे। अलम तर जी माना अलम तअलम, छा तो न ॼातो, कैफ़ फ़अल रब्बुक, कीअं कयो तुंहिंजे रब, बिअस्हाबिल फ़ील, हाथी वारनि सां। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब आहे त तव्हां न ॼातो त कहिड़े नमूने अल्लाह ताला असहाबुल फ़ील, हाथी वारनि सां मामिलो कयो। उहे पंहिंजो पूरो लश्कर ऐं ताक़त खणी करे अल्लाह ताला जे घर खे किराइण जे लाइ आया हुआ ऐं अल्लाह ताला कीअं उन्हनि जी रिथ, उन्हनि जी साज़िश ख़ुदि उन्हनि जे मथां करे छॾी ऐं उहे तबाह ऐं बर्बाद थी विया। फ़रमाईं त अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील, छा न कयईं उन्हनि जी रिथ, उन्हनि जी साज़िश खे फ़ी तज़लील, बेकार, नाकाम। यानी हू पंहिंजी पूरी ताक़त सां अल्लाह जे घर खे किराइण जे इरादे सां आयो त अल्लाह ताला कहिड़े नमूने उन्हनि खे
उन जी साज़िश में नाकाम करे छॾियो। सीरत जी किताबनि में अचे थो त अबरहा जॾहिं आयो थिए त अब्दुल मुत्तलिब जेको अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो हुयो, उन जा कुझु उठ चरी रहिया हुआ, उनखे उन कब्ज़े में वठी वरितो। पोइ अब्दुल मुत्तलिब जेको मुतवली हुयो बैतुल्ला जो, उन वटि आयो ऐं अबरहा इहो सम्झो त हाणे अची करे इहो चवंदो त जेको बैतुल्ला आहे उन ते हमिलो न कयो, तव्हां वापसि वञो। पर उनखे हैरत थी त अब्दुल मुत्तलिब इहो चयो त मुंहिंजा उठ मूंखे वापसि कयो। उहो हैरान थी वियो, चवणु लॻो त मूं त इहो सम्झो त तव्हांखे ख़बर आहे त आउं कहिड़े इरादे सां आयो आहियां, ऐं बैतुल्ला खे डाहिण आयो आहियां। तव्हां चवंदो त उनखे न डाहियो, पर तव्हां पंहिंजे उठनि जो मुतालबो कयो पिया। त अब्दुल मुत्तलिब चयो त आउं हिननि उठनि जो मालिक आहियां ऐं हिन घर जो बि हिकिड़ो मालिक आहे जेको ख़ुदि ई हुन जी हिफ़ाज़त कंदो। त ॾिसो इहो केॾो हिकु वॾो वाक़ियो पेश आयो। अल्लाह ताला हुनखे नाकाम करे छॾियो ऐं कहिड़े नमूने नाकाम कयईं। वअरसल अलैहिम तैरन अबाबील, ऐं मोकिलियईं उन्हनि जे मथां तैरन पखी, अबाबील वलरनि जा वलर, नंढड़ा पखी उहे आया ऐं उन्हनि जी चुंबुनि में, उन जे पेरनि में जेके पथरियूं हुयूं पकल बाहि सां, ऐं उहे अची करे उन्हनि उन लश्कर जे मथां किरायूं ऐं नतीजे में अबरहा जो पूरो लश्कर तबाह थी वियो ऐं ख़ुदि अबरहा बि उन में मारियो वियो। हिन में असांखे इहा बि ॻाल्हि मालूम थी त अल्लाह ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त या पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त जे लाइ असांजो मुहताज कोन्हे। ईअं न त असां जेकॾहिं दीन जो कमु न कंदासूं या जेको आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी हिफ़ाज़त न कंदासूं, असां बिल्कुलु पोइते हटी वेंदासूं, त पोइ छा हीउ दीन नाकाम थी वेंदो? न। अल्लाह ताला हिन वाक़े में इहा ॻाल्हि ॿुधाई त ज़रूरत पवण ते हिकु नंढड़ो पखी आहे, उन जे ज़रिए बि अल्लाह ताला पंहिंजे दीन जी ऐं शाइर इस्लाम जी ऐं बैतुल्ला जी हिफ़ाज़त करे सघे थो। बल्कि वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू, फरमाई त तुंहिंजे रब जे लश्करनि खे सिर्फ़ु उहो ॼाणे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हिकु सिफ़त आहे गनी, बेपरवाह। अल्लाह ताला कंहिंजो मुहताज कोन्हे। त अल्लाह ताला जेकॾहिं चाहे त पंहिंजे दीन जो कमु वठण जे लाइ ॿिया माण्हू पैदा करे छॾे, पर असांजी ख़ुशकिस्मती आहे, ख़ुशनसीबी आहे जो इहो कमु अल्लाह ताला असां खां वठे। बाक़ी अल्लाह जो दीन असांजो मुहताज कोन्हे। ज़रूरत पवण ते हिकिड़ो नंढड़ो पखी उहो बि अल्लाह जो लश्कर बणिजी सघे थो। बल्कि पाणी जा कतरा ऐं हीअ वण ऐं हीअ जेके ॿी जेका मख़लूक आहे, इहा बि ज़रूरत पवण ते अल्लाह ताला जो लश्कर साबित थी सघे थी। जीअं हिकु मच्छर जे ज़रिए असां ॿुधो आहे त नमरूद खे अल्लाह ताला हलाक करे छॾियो, तबाह करे छॾियो, त हिकिड़ो नंढड़ो मच्छर कॾहिं उहो अल्लाह जो सिपाही बणिजी वञे थो। त असांखे सोचणु खपे त असां अल्लाह जे दीन जा ख़ादिम हुजूं ऐं अल्लाह जे दीन जो कमु कयूं। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे, जे न त अल्लाह ताला असांजो मुहताज न आहे। ज़रूरत पवण ते का बि ॿी शइ, का ॿी मख़लूक इहो कमु करे सघे थी। तरमीहिम, उहे उछलाए रहिया हुआ, उहे हणी रहिया हुआ बेहिजारतिन, पथर मिन सिजील, जेके पकल हुया। हिन जा ॿ मतिलब आहिनि। हिकिड़ो उन मिटी खे चइबो आहे जेका बाहि हिते पकल हुजे, मज़बूत थी वञे। ॿियो लावा जितां ॿरनि था त उते जेके पथरियूं सड़ियल नज़र अचनि थियूं, उन तरह जूं पथरियूं इहे हुयूं जेके इहे पखी खणी आया ऐं उन्हनि अबरहा जे लश्कर जे मथां उहे किरायूं ऐं उहे तबाह ऐं बर्बाद थी विया। फजअलहुम कासफिम माअकूल, पोइ उन्हनि खे करे छॾियईं कासफिम माअकूल, जेको ओलड़ वारो गाहु हुजे थो। जीअं अहिड़ो गाहु जेको जानवर खाए ऐं उनखां पोइ कुझु बची वञे थो ऐं उनखां पोइ उन ते हली करे
उन ते गुज़री करे इहो जेको बिल्कुलु ख़तमु थो थी वञे ऐं मुंतशिर ऐं फैलिजी वञे थो, उन गाह वांगुरु उहे थी विया। या हिन जो ॿियो मतिलबु इहो आहे त जानवर जेको गाह खाए ऐं उन खां पोइ जॾहिं उहो उनखे ॿाहिरि कढे छेणे जी सूरत में, त उहा जेका कैफ़ियत आहे उन ॾांहुं इशारो आहे त अहिड़े नमूने सां अल्लाह ताला जे अज़ाब अचण खां पोइ उन्हनि जी इहा कैफ़ियत थी वई। त हीअ सूरतुल फ़ील क़ुरान मजीद जी हिकु सूरत आहे जंहिं अहले मक्का खे इहो पैगाम ॾिनो त ॾिसो हिकु वॾी निशानी तव्हां ॾिठी, हाणे अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां में अची चुको आहे, अल्लाह जे तरफ़ खां आहे। त कहिड़े नमूने अल्लाह ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई उन वक़्तु जॾहिं केरु तव्हां मंझां कोन उथियो, त अल्लाह ताला तव्हांजो मुहताज कोन्हे। अहिड़े ई नमूने इहो नबी जेको तव्हां वटि आयो आहे, जेको तौहीद जी दावत तव्हांखे ॾिए थो, शिरक खां तव्हांखे रोके थो ऐं दीन इस्लाम जी रोशन तालीम तव्हांजे साम्हूं रखे थो, उन जी तालीम ते अमल कयो ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो, इन में तव्हांजी कामयाबी आहे। जेकॾहिं इन नबी खे छॾींदो, इन जो साथ न ॾींदो ऐं पंहिंजे कुफ़र ऐं सरकशी जी ज़िंदगी ते क़ाइमु रहंदो, त यादि रखो अल्लाह पंहिंजे दीन जे लाइ तव्हांजो ऐं पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबलीग जे लाइ, उनजी मदद जे लाइ तव्हांजो मुहताज कोन्हे। तव्हां जेकॾहिं न कई त अल्लाह अहिड़े ई नमूने पंहिंजे नबी जी हिफ़ाज़त कंदो जहिड़े नमूने असहाबुल फ़ील हाथी वारे लश्कर जे मुक़ाबले में अल्लाह ताला उन्हनि पखियुनि खे इस्तेमालु कयो जिन हिकु कमज़ोर मख़लूक हुअण जे बावजूदि इन एॾे वॾे लश्कर खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।